दुनिया मक़तल आहे जॾहिं न मां तुंहिंजो आवाज़ घर में ॿुधंदो आहियां त मूंखे मुंहिंजी ज़िंदगीअ जो एहसास थींदो आहे। महिरबानी सां पर उते त सामान रखंदा आहियूं भाई, कंहिं माण्हू खे बंदि कंदा आहियूं। इहो इन्हीअ लाइ त उहा असांजी महफ़ूज़ जाइ आहे। जी मां साईं, अॻु में त असांजी जाइ शहर ई हूंदी हुई, भाई तव्हां मूंखे हिते बि रखी सघो था। मूंखे हिन ई ॾींहं जो इंतज़ारु हुयो त तव्हां कॾहिं ॻाल्हाईंदो ऐं मूंखे इहो ॿुधाए सघंदो त आख़िर हुन ॾींहुं थियो छा हुयो। अम्मा मूंखे ॿुधाए त छो तव्हांखे पतो सॾियो। ड्रामा सीरियल मक़तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।